भाईजान घणे जो आहे रोल? 5 रुपया। 5 रुपया। 5 रुपया मां पोइ जंहिं महिल घुराणे उन महिल ॾिजां, ठीकु आहे? ठीक है। भाईजान जवाल घणा थिया? गाड़ी ठही वई? हाँ गाड़ी सही थी उसका। सफ़ा फर्स्ट क्लास थी ओके थी हर शइ में? सफ़ा। ठीकु आहे। घणा थिया पैसा? 500 रुपया। 500 रुपया। हाँ। पोयां गली में मुंहिंजे भाउ जो दुकान अथई, हुन खां मुंहिंजे नाले ते वञी 500 रुपया। तव्हां वठिजो। मुंहिंजे नाले चवेसि बाबा ॾींदो 500 रुपया। तव्हां वठिजो। भाईजान जुबैर भाई इधर स्टॉप कर। भाईजान भाईजान बकाया जेके मुंहिंजा 5 आहिनि न उहे हिन खे ॾेई छॾियो। बकाया 5 ॾेई छॾियो। बस 500 5 न 500 रुपया। भावे तू तो करे वही, चूनो लगाई वही, 5 रुपया दिए, 500 कौन थी? हे छा? अरे हे त मूंखे ठॻियो। मां छा कयां? मां ठगणो तो ठगे गई न तोखे। इन लाइ केरो भा, ने को तू बोल।